इस्लामाबाद में एतिरा ॾींहं रहण जे लाइ का एक्टिविटीज़ बि हुजे छा कंदीअसि। हिते घटि में घटि यार दोस्त त आहिनि। जहांगीर मूंखे पाण साण छो नथो वठी वञे। मूं हुन जे लाइ पंहिंजो सभु कुझु छॾियो आहे ऐं हू आहे जो न मूंखे हुन सां ॻाल्हाइणु घुरिजे। इहे कीअं थींदो? मां हिते ई हूं। लॻे थो त मुंहिंजी यादि खेसि तड़पाए पई। हेलो, मुंहिंजे सिर जा साईं, मां हींअर ई तव्हांजे बारे में पई सोचां ऐं तव्हांखे कॉल बि करण वारी हुयमि ऐं तव्हांजी कॉल अची वई। रुगो यादि करण जी ॻाल्हि करी थी। हिते जान अची निड़ी में अटकी आहे। 1.5 महीनो तोखां बग़ैर मां कीअं गुज़ारींदुसि। इन जे लाइ त मां तव्हांखे चवां पई त मां बि तव्हां सां गॾु हलां। ॾिस सनी, तूं वरी साॻी ॻाल्हि पई करी। ख़ैर, मां अचां थो। पाण ॿाहिरि हली कंहिं सुठे माहौल में वेही करे ॻाल्हायूं था। तूं बसि तयारु रहिजां, मां अचां थो। ओके ओके, तूं अचु। अर्शीला खे मूंसां ईअं न करणु घुरिजे हा। मूं त खेसि हिकु दोस्त सम्झियो हुयो। हुन ईअं छो कयो? घटि में घटि इहो तरीक़ो अख्तियार न करणु घुरिजे। साईं जूस। साईं ॻाल्हि पुछा कयां? हा चओ। चावां हाणे तव्हां हलिया वेंदा? छा थो चई सघिजे अमीर? जिते दाणो पाणी लिखियलु हूंदो उते मिलंदो। पर साईं, अवां हिते 10 सालनि खां ईमानदारी सां कमु कयो पिया। सुठा दोस्त ऐं वास्ता ठाहिया आहिनि। उन्हनि खे चई करे पंहिंजी बदिली छो न पियो रोकरायो? ईमानदारी, सुठा दोस्त, वास्ता। अमीर अली, ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे? वञी धोबी खां कपिड़ा खणी अच। जी साईं। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।